सुल्तानकोट खां रिपोर्ट कर रहियो आहे मज़ार ख़ान खोसो। सुल्तानकोट भरिसां जुंगल एहतजाज जुंगल में JUI पारां 6 केनाल नामंज़ूर कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ जुंगल में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। जुंगल जमियत उलमा इस्लाम शहरियुनि पारां 6 केनाल नामंज़ूर ऐं लखें एकड़ ज़रई ज़मीन कारपोरेट फार्मिंग जे नाले ते मल्टीनेशनल कंपनी खे ॾियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। जुंगल JUI जे सिलई अमीर डॉक्टर HG अंसारी, हाजी मोहम्मद अब्बास बंगलानी, मौलाना रब नवाज़ बुरड़ो, फारूक अहमद पहोड़, शाह फैसल बुरड़ो, मोहम्मद उस्मान महर जी अॻुवाणी में जुंगल जामिया मस्जिद खां रैली कढी वई। मुज़ाहिरीन खे हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड खणी सिंध दुश्मन मंसूबा नामंज़ूर, सिंधु दरिया ते केनाल नामंज़ूर ऐं सिंध सां ज़्यादती नामंज़ूर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। जोंगल मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते मार्च कयो ऐं जामिया मस्जिद चौक वटि धरणो हंयो। जोंगल उन मौक़े ते मुज़ाहिरीन ख़िताब कंदे चयो त इरसा एक्ट तरमीम करे सदारती महल मां नए केनालनि जी मंज़ूरी हक़ीक़त में सिंध लाइ मौत जो परवानो आहे। उन्हनि चयो त सिंध सां मुसलसल ज़्यादतियुनि सबबि महरूमीअ जो अहसासु वधाए पियो वञे ऐं वधीक चयो त केनालनि जी तामीर ग़ैर क़ानूनी आहे, जॾहिं त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते लखें एकड़ ज़मीन मल्टीनेशनल कंपनियुनि खे ॾियण सां सिंध सुकाइण बराबरि आहे। जोंगल मुज़ाहिरीन मुतालबो कयो त सभिनी केनालनि जा मंसूबा फौरी तौर ते ख़तमु कया वञनि ऐं सिंध जूं ज़मीनूं मक़ामी हारियुनि खे ॾिनियूं वञनि।